इहो सोचण खां सवाइ नालो सिर्फ़ु अलाह जो रहियो आहे। कूड़ी लहणे वारा में कुझु कोन वणंदो। अरे रे ये हाणे खाली नसीहतूं कंहिंखे थो करे? नसीहतूं कयो थो हिन क़ौम खे त मन मुंहिंजी हालत ॾिसी हिननि भाउरनि मां हिकिड़ो बि सुधरी पए। ऐं मूं वांगुरु ज़ोरीअ महिमाननि खे चांहि न पीआरे चोरीअ इहे जेके पैसा आहिनि पंहिंजे घर में ख़र्चु कनि, पंहिंजनि ॿिए ॿारनि ते ख़र्चु कनि, केॾो न चङो थींदो। भलो साईं मूंखे हितां हिकिड़ा बि सुधरी पए न, को बि सुधरी पए न त मूंखे जेल वञण जो दुख न थींदो। मां जेल में बि झुमिरियूं पाईंदुसि। अरे हल अॻ में थी थाणे ते हलो, झुमर में न चालान कयां अटे ते चटी। साहब साहब ये पकड़ाया माफी। अरे रे तू भी अॻ में थी। मां छो साईं मां छो कुआरियो लेसण अथई? हे लेसन त मूं वारे भाउ खे हल थाणे ते त ख़बर पवंदी त कंहिं वटि आहे। साईं पोइ वॾेरे खां पुछो न। अरे हल वॾेरे जा चमचा अॻ में थी। चाचा ओ चाचा ओ पीतल पालो पीतल पाले आप अरे तू कह रहा फोटो केजो पीतल पाले जो गड है मेरा पीतल पालो। मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो अघायो। दोस्तों इहो ड्रामो अटे ते चटी। हाणे अवां जे आॾो आर्टिस्टनि जो तारुफ़ पेश कजे थो। ॾिसण में त ही 1.5-2 कलाकनि जो ड्रामो आहे, पर इन जे पस मंज़र में तमामु वॾी महिनत थींदी आहे। ही दोस्त मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ गॾिजी हिक जाइ ते थी अवां खे एंटरटेनमेंट कंदा आहिनि। मतिलब ई चरियो हिकिड़ो हुयो हिन ड्रामे में, जेको मतिलब जी ॻाल्हि त सम्झी वेंदो पर पंहिंजे मतिलब सां जो तालुक़ न रखंदी ॻाल्हि उनखे न सम्झंदो। लाड़कण जो बहितरीन आर्टिस्ट ममूअ जे किरदार जंहिं कयो मुमताज़ जोयो आर्टिस्ट लाइ ताड़ियूं ज़रूरी ताड़ियूं। वॾेरो ॾिठो मां अफ़ाल पूरा अॼुकल्ह जे वॾेरनि सां मिलंदड़ जुलंदड़ इहे हरकतूं। दोस्तों थींदो आहे त ड्रामे में कॉमेडी शिकिल में ॿी कंहिं शिकिल में अवां ताईं पैगाम पहुचाईंदो आहे राइटर, पोइ उन में खिल भोग पींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं तव्हां ते मैसेज बि छॾींदो आहे जेको तव्हां कैच कंदा आहियो। सुठा ॾिसंदड़ आहियो। वॾेरो एम अकरम महेसर हीअ असांजो उस्ताद बि आहे। शेरल असांजो दोस्त लाड़कान जो सुठो आर्टिस्ट रशीद करमाणी। शेरल जे किरदार में रशीद करमाणी। कोकड़ियुनि जा हाल तव्हां ॾिठा हूंदा, ठगियूं करे चोरियूं करे। इहो मैसेज हूंदो आहे कीअं को ठगी थो करे पंहिंजो हलाए, चोरी कीअं थो करे, कूड़ कीअं थो ॻाल्हाए, मुआशरे खे धंधो कीअं थो करे। इहे अलामती किरदार हूंदा नवां जे आॾो। कोकड़ी अनवर अनोखो ताड़ियूं ॾाढो सुठो आहे ताड़ियूं। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर आहे त मंदी रखी मन में सन्हो कतियो जन तन जो सराफन दुको दाख़िली न कयो। शर्त हूंदो आहे मोहब्बत जो, महिनत जो, सचाईअ जो। जेको बि कमु सचाई सां थो थिए उन में सुठाई हूंदी आहे, उन मां कुझु निकिरंदो आहे। यारूं बरोच जेको चइबो बरोच खे मथां सम्झो भाव कोन्हे, भावनि जे टेक ते तव्हांजो लाड़काणी असांजो जो बहितरीन कॉमेडियन ऐं हीअ तो कमीशन होल्डर ऑफिसर आहे। तव्हांखे अॻ में अर्ज़ु कयो त मुख़्तलिफ़ शोबनि सां माण्हू तालुक़ रखंदड़ जेका असांजी हिन फील्ड में आहिनि। ऐं हिन ॾहाके में इहा वॾी सुठी ॻाल्हि आहे त जेके बि आर्टिस्ट फील्ड में आहिनि सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि। त मूंखे तारीफ़ जे लाइ लफ़्ज़ कोन था कनि। महबूब लाशारी जे लाइ महबूब लाशारी ताड़ियूं, महबूब लाशारी जे लाइ ताड़ियूं।
अमीरो होटल वारो शायदि हाणे मां इन चवंदो शायदि मूंसां बि चिड़ी वञे हीअ असांजो दोस्त लाड़काणे जो तमामु पुराणो ऐं सुठो आर्टिस्ट मोहम्मद रफ़ीक शेख सच तो चई गोतार पिनकिन वारो कमदार अल्ताफ गोपांग पिपरी पंजो प्यार पाहणी नारा तो निभाव सां रैंकर सूबेदार जेको सिपाहीअ खां वठी पोइ सेजो थियो आहे शायदि लाड़काणे जो सुठो आर्टिस्ट हूअं त उस्ताद आहे नियाज़ सिंधी लाइ ताड़ियूं नियाज़ सिंधी रुसण चङोई नाहे जो रुसण सिखियो ईसो होटल जे मालिक जो पुटु ईसो टेलीविज़न जो तमामु सुठो आर्टिस्ट आहे ऐं मां ईअं चवंदुसि असांजे लाड़काणे में ऑलराउंडर आर्टिस्ट आहे मुंहिंजे ख़्याल में इन जहिड़ो को आर्टिस्ट ऑलराउंड में हर किरदारु एॾो सुठे नमूने सां कंदो आहे तव्हां त हिन दोस्त खे हिन रूप में ठो जेकॾहिं मौक़ो मिलियो ऐं अवां तावन कयो तव्हां असांजे तव्हांजे ॻोठ में असां ॿिया बि प्रोग्राम खणी ईंदासीं तव्हां हिन दोस्त खे वरी बि ॾिसंदव टेलीविज़न ऐं स्टेज जो नौनिहार आर्टिस्ट सैयद सलीम शाह राशिदी ताड़ियूं साईं सलीम शाह जरा ताड़ियूं ऐं जिते हीरो हूंदो आहे उते हीरोइन बि ईंदी आहे असांजे लाड़काणे जी बहितरीन अदाकारा बहितरीन डांसर सांवरी फलक लाइ त मुंहिंजे चवण खां बग़ैर बि वॼाईंदव सांवरी फलक नवाब साहब असांजे माशरे जो हिकिड़ा खरियल किरदार जी अलामत हुई हेॾे हिन दौर में ऐं असांजे हिन ड्रामे जो ख़ालिद राइटर बि एजाज़ सोलंकी असांजो ड्रामो बि एजाज़ लिखियो राइटर एजाज़ सोलंकी ताड़ियूं ऐं हिकिड़ो ही त हुया जेके आर्टिस्ट अवां जे आॾो जिन पंहिंजो मुज़ाहिरो कयो इन जे पुठियां हिकु हिदायतकार हूंदो आहे जेको सभिनी आर्टिस्टनि जी सिलेक्शन कंदो आहे उन्हनि जो उस्ताद हूंदो आहे ऐं स्टेज जे पुठियां बि हू मसरूफ़ हूंदो आहे जेसिताईं ड्रामो हलियो ड्रामे जी कामयाबी हिदायतकार जी कामयाबी हूंदी आहे ऐं हिदायतकार ॾिसण में ईंदो आहे ड्रामे में असांजे लाड़काणे जो तमामु सीनियर अध लाड़काणे जो उस्ताद नज़ीर सिंधी लाइ ताड़ियूं नज़ीर सिंधी माण्हू सभु न सोणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बुई बहार मूंखे अॼु तव्हां दोस्तनि मां धामराए जे शहरनि मां बहार जी ख़ुशबू आई तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे वॾो दाद ॾिनो प्रोग्राम पसंदि कयो तव्हांजा लख लख थोरा मां धामराए जे जेके बि दोस्तनि असां सां हिन ड्रामे में सहकार कयो